चल रही है। No one is above the law. Wanted. सर ही बंगलो आहे। रीमा हफ़्ते में हिकु ॿ चकर हिते ईंदी हुई। मतिलबु हफ़्ते में हिकु ॿ भेरो ईंदी ऐं बाक़ी ॾींहं उहो ॿिए हंधि कमु कंदी छा? हा न व्हाट डू यू मीन? ॾिस सिकंदर, जेसि ताईं तूं असांखे सच न ॿुधाईंदे तेसि ताईं असां तुंहिंजी का बि मदद नथा करे सघूं। सर रीमा सिर्फ़ु नबील साहब जे बंगले ते ईंदी हुई। सर मां हिन शख़्स जी ॻाल्हियुनि मां मुतमिन न आहियां। हलो त ॾिसूं था हली। ही मिस्टर नबील जो बंगलो आहे? हाँ, ही नबील साहब जो बंगलो आहे, पर वो ॿाहिरि वियल आहे। तव्हांजो कहिड़ो कमु आहे हुन में? असीं CID वारा आहियूं। CID वारा? अरे हेॾे तूं CID वारनि ताईं वञी पहुतो आहे? सर तव्हां बि वांदा आहियो छा जो हेड़े जे ॻाल्हियुनि में आया आहियो? तोखे असांजे मुतालिक़ घणो सोचण जी ज़रूरत न आहे। असांखे नबील सां मिलणो आहे। ॾिसो मूं चयो न त साहबु ॿाहिरि वियल आहे, उनखे हफ़्तो थी वियो आहे। ॾिस हिन शख़्स जी घरवारी तव्हांजे बंगले में कमु कंदी हुई, उहो घणनि ॾींहंनि खां गुम आहे। पोइ उहो गुम थी विया त हुन में असांजे साहब जो कहिड़ो ॾोह जो तव्हां हिन जे चवण ते असांजे बंगले ते आया आहियो? ठीकु आहे, तुंहिंजो साहब शहर खां ॿाहिरि आहे, मगर बंगलो त हिते मौजूदु आहे। रीमा सिर्फ़ु उन वक़्तु ईंदी हुई हिते जॾहिं साहबु हिते मौजूदु हूंदो हो। चऊं असांखे पंहिंजे साहब सां ॻाल्हाए। जी सर। हेलो ज़फ़र, छा लाइ फ़ोन कई थी? मिस्टर नबील, मां CID इंस्पेक्टर अली थो ॻाल्हायां। CID? तव्हां CID वारनि जो मुंहुं में कहिड़ो कमु? रीमा ग़ाइब थी वई आहे। त सर पोइ मां छा थो करे सघां? ॾिस मिस्टर नबील, मसइले खे एॾो ईज़ी न वठि। अच्छा, मां सुभाणे ईंदुसि, पोइ तव्हां सां ज़रूरु मिलंदुसि। ओके। Ruby, let's go. Hello? रीमा? रीमा तू किथे आई? Wanted. Wanted.
स्टडी रूम में छा था कयो? रूबी कुछ टाइम मिली वियो, सोचा था कुछ लॉ जो मुआइनो करे वेठा। शायद सर ही मिस्टर नबील है। मूंखे हिते छा लाइ घुरायो वियो आहे? अगरि रीमा ग़ाइबु आहे त हुन में मां छा थो करे सघां? रिलैक्स। सिकंदर जे बयान मुताबिक़ त रीमा हा, मां रीमा खे बंगले ते घुराईंदो हुउसि ऐं हीउ शख़्स पाण हुनखे कई भेरा छॾे वियो। तव्हांखे ख़बर आहे त हीउ कहिड़े क़िस्म जो इंसानु आहे? हीउ शख़्स पंहिंजी घरवारी खां जिस्म फ़रोशी कराईंदो हो। ओ माय गॉड। सर मां शुरू सां ई चवां पई हीउ शख़्स ग़लति बयानी थो करे। ये कूड़ दबा के ज़बान संभाले ॻाल्हाए सिकंदर, तुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो तूं कूड़ो थो चवे। फ़र्ज़ु कर त असां हिन ॻाल्हि खे मञियोसीं, पोइ बि रीमा काॾे वई? मूंखे कहिड़ी ख़बर? सर रीमा मूंखे हुन ॾींहुं ॿुधायो त नबील साहब हुनखे पंहिंजे बंगले ते घुरायो। सर मां जॾहिं शहर में हुयुसि ई कोन त मां हुनखे बंगले ते छो घुराईं? ॾिस सिकंदर, अगरि तूं हक़ीक़त जो को फ़र्क़ु लिकाए रहियो आहीं त हुनखे हींअर ॾेखार। सही टाइम ते सही फ़ैसिलो करण ई अक़लमंदी जी निशानी आहे। सर रीमा वञण खां अॻु मूंखे साफ़ अखरनि में चयो त नबील साहब मूंखे घुरायो आहे। हीउ शख़्स मूंखे ब्लैकमेल करणु थो चाहे। मूंखे लॻे थो त हिन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो प्लान आहे, हे मूंखां पैसा कढणु चाहिनि था। हक़ीक़त कॾहिं बि न लिखंदी। मां काफ़ी दफ़ा रीमा जो नंबर ट्रेस कयो आहे, ट्रायल कयो आहे, मगर नो रिस्पॉन्स आहे। हींअर ॾिसूं। हेलो रीमा, रीमा तू किथे आई? What? हाँ बाबर तू किथे आई? हाँ तव्हांजो नालो बानो आहे? जी मां ई बानू आहियां। या रीमा वारी मोबाइल ते ॾियो कयो। ओ नो, हिन मां त सभु कुझु डिलीट थियल आहे। ही मोबाइल तोखे किथे मिली? मुंहिंजी नंढड़ी भेण खे रस्ते में मिली सर। सीमा, हेॾां अच सीमा। सीमा पुट, ये मोबाइल तव्हांखे किथां मिली? स्कूल मां वापसी। हाँ बेबी, ॿुधायो न, ये मोबाइल तव्हांखे किथां मिली? मुंहिंजी प्यारी बेबी स्वीट, तुंहिंजा वार त केॾा सुठा आहिनि। बेबी मूंखे ॿुधाए तोखे मोबाइल किथां मिली? मां स्कूल खां वापसी में अचां पई त रस्ते में मिली। सीमा पुट, भला तव्हां उहा जाइ असांखे ॾेखारे सघो था जिथां इहे तव्हां मोबाइल लधी? हा। तव्हां असां सां गॾिजी हलो। जी सर, पर रीमा ख़ैरियत सां त आहे न? रीमा लाइ कहिड़े हाल में आहे का ख़बर न आहे, बट आई होप शी विल बी फाइन।
ही जगह त नबील जे बंगले जे बिल्कुल वेझो आहे। इन जो मतिलबु त रीमा जे गायब थियण जो तालुक इन ई बंगले सां आहे। Wanted. Wanted. सामा तू यकीन सां ॿुधाए तोखे मोबाइल हिते ई मिलियो आहे? हाँ मूंखे मोबाइल हिते ई सर ही जगह त नबील जे बंगले जे बिल्कुल वेझो आहे। इन जो मतिलबु त रीमा जे गायब थियण जो तालुक इन ई बंगले सां आहे। सर तव्हां नबील जे बंगले जी ॻाल्हि करे रहिया आहियो? जी मोहतरमा, तव्हांखे का ॼाण आहे इन बंगले मुतालिक़? कुझु ख़ासि न, सवाइ इन जे त इहो बंगलो बदनाम आहे। चवंदा आहिनि त जेके नाले वारा हूंदा आहिनि उहे अक्सर बदनाम ई हूंदा आहिनि। बाबर रीमा जी मोबाइल असांखे हिते ई मिली आहे। इन जो मतिलबु ॿी जांच करण सां असांखे ॿियो काफ़ी कुझु मिली सघे थो। हाणे रोअण मां कहिड़ो फ़ाइदो? ही सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे। जॾहिं मां घर जी चार दीवारी में इज़त सां रहे आहे त ही सभु कुझु न थिए आहे। सभु तुंहिंजे करे थियो आहे। सर असां जेको कुझु कयो मजबूरी में कयो सर। ही पापी पेट हराम ऐं हलाल नथो ॾिसे सर। हा डॉक्टर मुरली गुल, तव्हांजी रिपोर्ट छा थी ॿुधाए? हिन जे जिस्म ऐं चहिरे ते काफ़ी तशदुद जा निशान लॻल आहिनि ऐं ख़राशियूं बि मौजूदु आहिनि। इन मां इहो ज़ाहिर थी वियो आहे त हिन सां ज़बरदस्ती आहे, आई मीन रेप करण जी कोशिशि कई वई आहे। हिन पंहिंजे बचाव लाइ काफ़ी जदोजहद कई आहे, छो त हिन जे नहनि में घटि में घटि 2 माण्हुनि जी चमड़ी मौजूदु आहे। हिकु औरत जेका जिस्म फ़रोशी जी आदी आहे उहो भला ईअं छो कंदी? इन सवाल जो जवाबु मूं वटि कोन आहे। हा रूबी, कमु थियो? यस सर, मां मोबाइल कंपनी मां इहो नंबर हासिल कयो आहे जे तां रीमा ॾे आख़िरी कॉल आई हुई। गुड, नंबर ॿुधाए।
0300 2355 605। अच्छा रूबी, इहो नंबर कंहिंजे इस्तेमाल में आहे, का ख़बर पई? नो सर। त पोइ असांखे नबील जे घर हली हुन सां मिलणो पवंदो। लेट्स गो। डॉक्टर साहब डेड बॉडी कॾहिं ॾींदो डॉक्टर साहब? तव्हां एम्बुलेंस जो बंदोबस्तु कयो। ओके। सर नंबर मैच ना आहे छा? नो रूबी, पर इहो नंबर कंहिंजो आहे इहो मालूम करणु को मसइलो न आहे। Wanted. Wanted. मिस्टर नबील, रीमा जो लाश असांखे तव्हांजे बंगले जे पासे में ई मिलियो आहे। रीमा जो लाश? पोस्टमार्टम जी रिपोर्ट में इहो साबित थी चुको आहे त उन सां घटि में घटि 2 ॼणनि ज़्यादती कई आहे। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त मां शहर खां ॿाहिरि हुउसि ऐं मां तव्हांखे जेको सबूत खपे फराहम करण लाइ तयारु आहियां। लेट मी सी योर मोबाइल। मिस्टर नबील, तव्हां केतिरी सिम यूज़ कंदा आहियो? मां हिकिड़ी सिम यूज़ कंदो आहियां। सर नंबर मैच ना आहे छा? नो रूबी, पर इहो नंबर कंहिंजो आहे इहो मालूम करणु को मसइलो न आहे। लेट मी सी योर मोबाइल। ये तो बशीर जो नंबर है। बशीर? बशीर केर? मुझो चौकीदार। ओ माय गॉड, बशीर किथे आहे? मां सुञा तो ॿाहिरि गार्डन में हूंदो। ओके। रीमा जो तू कत्ल छो कयो? ॿुधायो त ॿुधायो, असां रीमा ज़बरदस्ती करण जी कोशिशि कई। रीमा सां चवण न वरितो ऐं उहो असां हथां मरी वई ऐं सॼो प्लान सफल जो। मूं सम्झो त जॾहिं हूअ साहब सां मिलण बंगुले ते अचे थी त पोइ असां सां इनकार कीअं कंदी?
पर इन लाइ हूअ राज़ी न थी पोइ असांजे हथां मरी पई। जॾहिं मरी पई त असां सोचियोसीं त हुनजे लाश खे लिकाए छॾियूं। कानून जी नज़र खां कोई बि नथो बची सघे। जेको बि कानून खे हथ में खणंदो उनखे कानून कॾहिं बि माफ़ न कंदो। रूबी यस सर। अरेस्ट हिम। किधर थो लॻे? कोई अॻिते न वधी त मां हिनखे मारे छॾींदुमि। पिस्तौल जो सत्यानाश करे छॾियो। हाल CID वारनि सां पहुचाई। आशना सां तुंहिंजी दुश्मनी ज़रूर आहे। नहीं आला। अरे मरी वए हो गया बिटिया मेरे सामने क्यों? हाँ ठीक सुनाए। हाँ डिशा मतलब मिचिया मारो